ख़बर है नज़रनि तव्हां शेयर कयूं पिया दड़ो में ॾोहारी सत्तार सोढर के गिरफ़्तार कंदड़ अॻूणे एसएचओ के आईजी पारां इनाम ॾिनो वियो। मुख़्तियार अली खोखर जी रिपोर्ट मूजिब सिजावल ज़िले में क़त्ल, धाड़न, फुरुन, ज़िना ऐं चोरियुनि समेत ॿियनि संगीन वारदातुनि में मुलविस बदनाम ॾोहारी सत्तार सोढो खे मुक़ाबले बाद गिरफ़्तार कंदड़ दड़ो पुलिस जे अॻूणे एसएचओ कलीम एहसन के आईजी सिंध पुलिस मुश्ताक महर पारां इनाम तौर चेक जारी करे खेसि ताज़ियती सर्टिफिकेट ॾिनो वियो। सिजावल पुलिस जे एसएचओ सैयद इमदाद अली शाह तरफ़ां ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जे हदनि में क़त्ल, अगवा, फुरुन, चोरी, ज़िना समेत ॿियनि संगीन वारदातुनि में मुलविस बदनाम धाड़ियल सत्तार सोढो खे मुक़ाबले बाद गिरफ़्तार कंदड़ पुलिस स्टेशन दड़ो जे साबिक़ एसएचओ कलीम एहसन खे पंहिंजे ऑफिस में तलब कंदे खेसि 44,000 रुपयनि जो इनामी चेक संदसि हवाले कयो। यादि रहे त दड़ो पुलिस स्टेशन जे अॻूणे एसएचओ कलीम एहसन इंटेलिजेंस बुनियादनि ते पंहिंजी टीम सां गॾु दड़े लॻ हिकु ॻोठ में छापो हणी लिकियल ज़िले में दहशत जी इलामत बणियल बदनाम धाड़ियल अब्दुल सत्तार वल्द फताह मोहम्मद सोढो खे मुक़ाबले बाद हथियारनि समेत गिरफ़्तार कियो हो। बेहतरीन कारकर्दगी ॾेखारण ते सिजावल पुलिस जे एसएसपी सैयद इमदाद शाह, दड़ो पुलिस जे इंस्पेक्टर कलीम एहसन ऐं संदसि टीम खे मौक़े ते 25,000 रुपया नक़द रक़म इनाम तौर ॾिनो हो ऐं आईजी सिंध पुलिस खे वधीक इनाम तौर CC3 जे सर्टिफिकेट ॾियण जी सिफ़ारिश कई हुई। जंहिंखां पोइ एसएसपी सिजावल सैयद इमदाद शाह आईजी सिंध मुश्ताक महर पारां मोकिलियल 44,000 रुपयनि जो इनामी चेक कंप्लेन ऑफिसर इंस्पेक्टर कलीम एहसन हवाले कयो।